बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनी प्रिय प्यारनि दोस्तनि खे, देसिन परदेसिन के शहज़ाद उमरानी तरफ़ां दिली ईद मुबारक। उम्मीद तो कयां त तव्हां सभिनी ख़ैरियत सां ईद कई हूंदी। मुंहिंजी दिलि थी चाहे त हर हिकु माण्हूअ जो, हर पंहिंजे चाहींदड़ जो नालो वठी उनखे ईद मुबारक पेश कयां, पर इहो नामुमकिन आहे, छो जो मूंखे चाहींदड़ तमामु घणा आहिनि, बेअंत आहिनि। मां तमामु पंहिंजे दोस्तनि जो, पंहिंजे ॾिसंदड़नि जो निहायत ई शुक्रगुज़ार आहियां, जिन्हनि तमामु घणी मूंसां मुहबत कई। पर पोइ बि चवां थो त कुझु दोस्तनि खे ईद मुबारकूं ॾियां, अहिड़े तरीक़े सां सभिनी ताईं मुंहिंजो पैगाम पहुची वञे। लाड़ वारनि खे, उत्तर वारनि खे, थर वारनि खे, बर वारनि खे, शहर वारनि खे, ॻोठ वारनि खे, वेझनि ऐं परे रहंदड़नि खे, अस्पताल वारनि खे, जेल वारनि खे, रेल वारनि खे, पुलिस वारनि खे, गाॾे वारनि खे, कार वारनि खे, फुटपाथ वारनि खे, घर वारनि खे, सऊदी वारनि खे, दुबई वारनि खे, सिंध वारनि खे, KPK वारनि खे, पंजाब वारनि खे, बलूचिस्तान वारनि खे, दुनिया जे कुंड कुर्छ में रहंदड़ मुंहिंजा चाहींदड़ अहल इस्लाम खे शहज़ाद उमरानी तरफ़ां दिली ईद मुबारक। तव्हांखे ईद उल फितर जूं मुबारकूं, तव्हांखे ईमान जूं मुबारकूं, तव्हांखे रोज़नि जूं मुबारकूं, तव्हांखे तरावीहनि जूं मुबारकूं, तव्हांखे सलामतीअ जूं मुबारकूं। मां उमेद थो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं तव्हां वटि हमेशह ख़ैर हूंदो ऐं तव्हां हज़ारे ईदूं पंहिंजे सजणनि सां ईअं कंदा रहो। आमीन। सदाईं गॾु, साथ सलामत, सिंध सलामत, सदाईं गॾु हूंदासीं, सदाईं असांजो तव्हांजो साथ जुड़ियल रहंदो इंशाअल्लाह। अल्लाह निगहबान।